भाऊ ई छा भाजी रधाई को दई है बे खाई कच्ची। अरे बाबा महंगाई आहे ने महंगाई आ तो भाऊ तू 20 रुपए जो घी वठी ऐं मिर्च वठी वनी घर रधाए खा न। बाबा हिकड़ी भाजी 100 रुपया खायो वञा मजूर माण्हू हिते कमाया 200 थियो वञे ख़र्च 4-500 किथां भाजी ठहे मूंखे ॿुधा। इहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर यार कुछ फज़ीलत वारा मानी खा मजूर ही कमाईंदो सफ़ा ईअं बेड़ा। बाबा खाए नहीं तो खा न बाबा पाण कोन खाईंदासीं। असां ई गुज़ारो ई 2 टे ॾींहं मूंखे हलाइणी आहे न भाजी किथां ई रुपया खाईंदे ॿियो इहो बस ईअं सूंघियो अढो थियो महंगाई कोन्हे तो अची भेण महंगाई खे ख्वार कयो आहे। ॻाल्हि ॿुध न तूं ताईं सेठ जो पुट तोखे कहिड़ी परवाह असां ग़रीबनि खां तो पुछो त असां जेके 100 रुपया कमाइण वारा उन्हनि जो कहिड़ो असरु हूंदो। यार चवीं त सच थो महंगाई वाकई आहे ऐं उहा महंगाई ग़रीबनि खे ई महसूसु थींदी आहे। बाक़ी असां जहिड़ा जेके सेठनि जा पुट आहिनि न उन्हनि खे त पैसे रोकड़ जी का परवाह ई कान्हे का। पर यार तुंहिंजो दुख ॾिसी मां बि हाणे तोसां गॾु हीअ ई मानी खाईंदुसि। न न न न मानी खाईंदे परे परे बाबा परे महंगाई आहे ॾिसी कोन थो पंहिंजी मछी खा न बाबा बगिरा हाणे रब कोन आण ॾींदो आओ जी नित मां उथी ना तो नाश्तो ई कोन कयो बगिरा ही भाजी हफ्तो खुटणी काने का चया हफ्तो खाईंदे ये भाजी ॿियो या बागा मरंदे हफ्तो खाईंदे न न न न न परे परे उते